ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा के याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, मुंहिंज आत्मा जो बाप परमात्मा, हाणे मां आत्मा निराकार बाप की याद थी करा। ऐं परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा संस्था मीठी मीठी बच्ची बाप आयो आहे न संगम युग जो आत्माएं सां मिलण। परम धाम मां परम पिता परमात्मा ईंदो आहे असां आत्माएं सां मिलण। बाबा चईंदो आहे कि मां हाणे हिन सृष्टि ते नए धर्म जी स्थापना कंदो। कहिड़े धर्म जी? आदि सनातन देवी देवता जो जेको धर्म हिन दुनिया में हुयो परंतु हाणे आहे न, त वरी खां हुन हिकु धर्म जी स्थापना करण। कंहिंजे तन में आयो आहे? ब्रह्मा जे तन। बाबा चए थो हिन करे हाणे तव्हांजा सुख जा ॾींहं आया की आया, लेकिन अगरि श्रीमत ते हलंदा त तव्हांजा सुख जा ॾींहं आया की आया। अगरि श्रीमत ते हलंदो ई न त पोइ तव्हांजा सुख जा ॾींहं कीअं ईंदा? श्रेष्ठाचारी दुनिया स्थापन करण परमात्मा हिन धरती ते आयो त सुठी रीति श्रीमत ते हलणो आहे। जो सुठी रीति परमात्मा जी श्रीमत ते हलंदो वो श्रेष्ठाचारी ठही वेंदो। पढ़ाई में भी कोई सुठी रीति पढ़ंदो आहे, कोई कम पढ़ंदो आहे, कोई न भी पढ़ंदो आहे। न पढ़ण वारनि खे बुरो मञंदा आहिनि। हीअ पढ़ाई भी कोई सुठी रीति न कंदो आहे। ॿियनि खे पढ़ाइण लाइक़ ठहिणो खपे न, लेकिन परमात्मा जी हीअ पढ़ाई त सुठी रीति पढ़े करे पोइ ॿियनि खे भी पढ़ाइण लाइक़ ठहिणो। तो वो पढ़ाई त खुदि पढ़ूं, डिग्री मिले, पोइ ॿियनि खे असां पढ़ाए सघंदा आहियूं स्कूल में। हिते त आत्मायूं जीअं ई सम्झी वयूं कि हा मां आत्मा आहियां, जो पीउ परमात्मा आहे, परम धाम में मां रहण वारी हिन सृष्टि ते आई आहियां पाठ ॿुधाइण। जीअं ई ज्ञान सम्झ में आयो तीअं ई पढ़ाइण बि लॻी वेंदा आहिनि। कोई कोई ध्यान सां ॿुधी करे धारण कंदो ऐं ॿियनि खे ॿुधाईंदो आहे। बाबा चवनि था कि सुठी रीति सम्झी करे पोइ लाइक़ बि ठहिण। छो जी आत्मायूं हाणे नालाइक़ थी वयूं आहिनि न, कोई बि उन्हनि में सम्झ कोन अथनि। लाइक़ आत्मायुनि खे ठाहिण लाइ परमात्मा आयो आहे। छो जी हाणे दुखधाम में सभु दुखी दुखी थी वयूं आहिनि न, सभई खुदि बि दुखी, ॿियनि खे बि दुखी कंदी आहिनि। हाणे तव्हां सुखधाम जे लाइ पढ़ो था, मनुष्य मर्तबे जे लाइ केॾो मथो मारंदो आहे, लेकिन बाबा चए थो मां जेकी पढ़ाई पढ़ाईंदो उन सां असांखे कहिड़ो मर्तबो मिलंदो आहे? देवी देवता जो। अहिड़ो मर्तबो ॿियो काथे बि न मिली सघंदो आहे। कहिड़े बि स्कूल में एॾी पढ़ाई न पढ़ाईंदा आहिनि जिसां आत्मा खे देवी देवता जो मर्तबो मिले, अथाह डिग्री मिले। ये त अथाह सुठी पढ़ाई आहे, लेकिन हिन पढ़ाई में अॻियां वञण जे लाइ श्रीमत ते हलणो पवंदो। उहा पढ़ाई त ॾिसो, अगरि हिकु बार पढ़ियो ऐं फेल थी वियो त ॿी बार वापसि पढ़ी सघंदा आहियो न। लेकिन हिन पढ़ाई सां जो डिग्री थी मिले त इहा जॾहिं असां पढ़ाई पढ़ंदा आहियूं त अगरि फेल थी वियासीं त जन जन्मांतर फेल थींदा आहियूं। पोइ वापसि पढ़ण जो हिते सिस्टम न आहे। हिते हिकु ई बार पढ़ी करे असांखे डिग्री प्राप्त करणी आहे। अगरि फेल थी वियासीं त कल्प कल्प हर 5000 साल में ईअं ई बाबा ईंदो, ईअं ई असां फेल थी वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि इन करे सुठी रीति ध्यान सां पढ़ो। तव्हांजा 2 बाप अथव न, हिकु आत्मा जो बाप पारलौकिक बाप, ॿियो लौकिक बाप बि हूंदो आहे जो शरीर ॾिनो आहे न। लौकिक सां हद जो वस्तु मिलंदो आहे जंहिंखे कागृष्ट समान सुख चईंदा आहिनि। बेहद जो बाप असांखे बेहद जो सुख
सुख ॾींदो आहे, बेहद स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे न। जो ॿार बाप खे सम्झी वेंदा आहिनि, वो ख़ुदि बि बाप जीअं ठहिण में लॻी वेंदा आहिनि ऐं ॿियनि खे बि आप समान ठाहीनि। बाप खे सिर्फ़ु यादि न करिणो आहे, परंतु बाबा जीअं आहे हूअं ठहिणो बि आहे। न त त भक्ति मार्ग में असां बिना सम्झ सां बसि भॻवान की यादि कंदा हुयासीं। भक्ति मार्ग में त भॻवान जो परिचय बि न हुयो, सिर्फ़ु यादि ई कंदा हुयासीं, हिनजी महिमा ॻाईंदा हुयासीं, उहो बि बिना परिचय। लेकिन हाणे असांखे ज्ञान मिलियो आहे, सम्झ मिली आहे कि भॻवानु निराकार आहे, त हाणे बि सिर्फ़ु यादि न करो, लेकिन ॿियो जेको बाबा असांखे शिक्षायूं ॾिए थो, हा इहे त सम्झ में अची वियो, मां आत्मा मुंहिंजो पाप निराकार। लेकिन हाणे मुंहिंजो पीउ चई छा थो मूंखे, हाणे एॾे समय खां पोइ मूंखे मुंहिंजो पीउ छो मिलियो आहे? मां त भक्ति में बि भॻवान खे यादि करां पई न। लेकिन हाणे मूंखे उन भॻवानु मुंहिंजे आत्मा जे पीउ अची करे मूंखे इहो ज्ञान छो थो ॾे? छो जी परमात्मा चए थो तव्हां दुखी थी आहियो न, तव्हांखे तव्हांजा दुख दूर करण लाइ मां तव्हांखे सही सम्झ ॾियण। भक्ति मार्ग में सम्झ न ॾींदा आहिनि कोई बि, सिर्फ़ु भॻवान जी महिमा ई ॻाईंदा आहिनि। त हाणे परमात्मा असांखे ज्ञान ॾियण आहियो, कृष्ण खे अथवा कंहिंखे बि यादि कंदा आहियो। लेकिन हीअं थोरी सम्झो कॾहिं कि असां कृष्ण जहिड़ा गुण बि धारण करे सघंदासीं। कृष्ण जहिड़ी दुनिया में असां जंहिंमें कृष्ण हुयो उन दुनिया में वञी सघंदासीं, हीअं कॾहिं न सोचियो न। छो जो एतिरी पाण खे सम्झ ई न हुई, पाण त शरीरनि खे ॾिसंदा हुयासीं न। लेकिन आत्मा खे अगरि ॾिसूं त आत्मा जे नाते त उहो बि आत्मा बि हुन दुनिया में वञी सघंदी आहे न। छो जो आत्मा त हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी आहे। त सतयुग में उहो हुई, हाणे पुनर्जन्म वठी वठी कलयुग अंत में आई आहे। अगरि असां आत्मा जी स्मृति सां अगरि त बि भक्ति करूं त बि असां सम्झी सघंदा आहियूं कि मां आत्मा कॾहिं हिन जी दुनिया में हुयमि, कॾहिं हिन सां पाठ वॼायो हुयो। तॾहिं त कोई कोई भॻवान खे पंहिंजो देवी देवताउनि खे पंहिंजो माउ पीउ सम्झंदा आहिनि, कोई पंहिंजो दोस्त सम्झंदा आहिनि। छो छा न सम्झंदा आहिनि, सर्व संबंधनि सां यादि कंदा आहिनि। छो जी हुन दुनिया में उन्हनि जा ओड़ा संबंध हूंदा तॾहिं त यादि कंदा आहिनि न। भक्ति मार्ग में बि देवी देवताउनि खे यादि कंदा त आहिनि, लेकिन ॼाणंदा न आहिनि। हाणे बाबा देवी देवताउनि जो ख़ुदि जो यथार्थ परिचय थो ॾिए। बाबा चए थो ॾिसो, जेतिरो ॿुधो था धारण करो था न ओतिरो ॿियनि खे बि ॿुधायो त तव्हांजी कमाई बि थींदी। सच्चे माउ बाप जो सच्चा ॿार ठहिया आहियो न तव्हां, माउ बाप खे कॾहिं बि छॾिजो न। माउ बाप जी मत ते हलंदव त ख़ुशि रहंदव। बाप बि ख़ुशि तॾहिं थींदा आहिनि न जॾहिं ॾिसंदा आहिनि कि हा मुंहिंजो ॿार मुंहिंजे चए ते हले थो, मां जीअं सभिनि खे ज्ञान ॿुधायां थो त मुंहिंजो ॿार बि ॿुधाए थो, त ही त माउ पीउ बि ख़ुशि थींदा आहिनि न। त ॿारनि खे सुठी रीति पढ़ी बाप जे दिलि ते चढ़णो खपे। इहे रूहानी कमाई, आत्मा कमाई थी करे 21 जनरल जे लाइ पढ़ी करे पढ़ाइणो आहे। ॾाढा स्कूल आहिनि हिन दुनिया में, ॾाढा ॿार पढ़ंदा आहिनि अलॻि अलॻि स्कूल में अलॻि अलॻि कोर्स, लेकिन इहो स्कूल अहिड़ो कोर्स किथे मिली न सघंदो आहे। इन करे पूरी रीति सुठी रीति पढ़ो। हीअं न हिते असांखे सम्झ में नथो अचे त ॿियो किथे वञी पढ़ूं, इहो ई कोर्स न, हीअ त हिकु ई कोर्स, हिकु ई पढ़ाई पूरे विश्व जा ॿार जेका जेका बि बाबा जे ज्ञान में हूंदा आहिनि, पूरे विश्व जा ॿार हिकु ई पढ़ाई पढ़ंदा आहिनि, हिक खां ई पढ़ंदा आहिनि। परमात्मा बाप सम्झाईंदा आहिनि मां तव्हांखे ब्रह्मातन द्वारा एडॉप्ट कयो आहे, त असां तव्हांजा थी वियासीं माता पिता, तव्हां आहियो असांजा ॿार। इन करे माता पिता जे रूप में जेकी बाबा असांखे पालना थो ॾे हुनखे बि ध्यान सां सम्झणो। हीअं न पालना त करे थो असां ध्यानु न ॾियूं हुनखे, न बाबा जो असांजी पालना थो करे त हुनखे असांखे सम्झी करे जीवन में धारण करे करे हलणो आहे न। टीचर ठही करे जेको असांखे शिक्षायूं थो ॾिए त शिक्षाउनि खे सम्झी जीवन में धारण करे ॿियनि खे ॿुधाइणो। सतगुरु जेकी श्रीमत थो ॾिए हुन श्रीमत ते हलणो आहे न। आत्माउनि जो बाप हिकु ई बार एतिरी श्रेष्ठ मत ॾींदो आहे
जिससे आत्मा स्वर्गवासी थी वे। स्वर्ग में वञण जी पढ़ाई आई है। बाबा चए तो सुख जो वरसो तव्हांखे हाणे मां ॾियां थो। हर 5000 साल में हिकु बार मां तव्हां ॿारनि खे ईअं ई सुख जो वरसो ॾींदो ई आहियां। सत्य त्रेता में त वरसो हुयो, द्वापर युग खां वरसो ख़तम थींदो आहे। हाणे तव्हां कलयुग खां सतयुग जी तरफ़ निकिरी विया आहियो, विच में आहियो न। इहो आहे संगम युग। त पंहिंजे मथां पूरो ध्यानु ॾियणो खपे। ॼाणंदा आहियो बाबा असांखे परमधाम जो मालिक थो ठाहे। रस व्यवहार में रहींदे तव्हां सम्झो कि असां कलयुग में न आहियूं, असां सतयुग जी तरफ़ वञूं। छो जी हाणे बाबा असांजे मन और बुद्धि में जेकी कलयुगी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे परिवर्तन थो कराए न। त असां मन बुद्धि सां त कलयुगी दुनिया खां निकिरी आया आहियूं न। हाणे असां सतयुगी दुनिया में वञण जे लाइ तयारी था करूं। तंहिंजे करे खड़ी खड़ी इहा यादि रखो कि मां हाणे बाप जी ठही आहियां त मां सतयुग जी तरफ़ वञां थी। कलयुग खां हाणे मां निकिरी आहियां। अगरि असां किथे कंहिं जॻह वञूं उते असांजो मन बुद्धि न लॻे, असां चईंदा न इहो त जीअं आहे न आहे, अलाए किथे हिनजो दिमाग़ु न ईंदो। उहो ई बाबा चवनि था कि हिन दुनिया में रहंदे बि असां मन बुद्धि असांजो किथे लॻल हुजे, परम धाम ऐं सुखधाम स्वर्ग में हुजिणो खपे। कि हाणे की हाणे असां वियासीं परम धाम, पोइ हाणे की हाणे असां स्वर्ग में महाराजा महारानी। हाणे कलयुगी रीति ॾिसमि कलयुगी ॻाल्हियुनि सां तव्हांजो कोई कनेक्शन न आहे। छो जी उहो बि असां केॾो ॾिठो आहे न, एॾे समय खां त हुन दुनिया में रहूं था, हुन दुनिया जे हिसाब सां माण्हू मिले थो, लेकिन छा प्राप्त थियो? दुखी दुख प्राप्त थियो न, अशांति अशांति। त हाणे उहो परम धाम जो मालिक शिव बाबा असांखे हाणे आयो आहे पंहिंजे घर वठी वञण लाइ। बाबा चए थो परम धाम तव्हांजो बि घर अथव, तव्हां बि हुते मालिक ई रहंदा आहियो, लेकिन तव्हां हेठि अची जनम मरण में अची वेंदा आहियो त पोइ मालिकपनो गुम थी वेंदो आहे न। हाणे बाप चए थो गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए बि कलयुग खां तव्हांजो बुद्धि योग परे हुजिणो खपे। जीअं त कमल फूल थींदो आहे, कमल फूल कीचड़ में रहंदे हुए बि कीचड़ खां परे हूंदो आहे न। त हाणे असांखे दुनिया में रहंदे हुए बि हिन दुनिया जी गंदी ॻाल्हियुनि खां परे रहणो आहे। इहे संगम युग आहे न। संगम युग ते परमात्मा आत्माउनि खे हंस जहिड़ो ठाहींदो आहे। छा? अहिड़ी आत्मा ठाहींदो आहे जो सभिनि जी सुठी ॻाल्हियूं ई ॾिसे, सुठी ॻाल्हियूं ई वर्णन करे। हंस मोती सिबंदो आहे न। बाबा चईंदा आहिनि ॿाहिरि खां दिखावो करण वारा बि हिते ॾाढा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि कि इहे ॿार जो मथां ॾाढो पापनि जो बोझो आहे। परमात्मा चईंदा आहिनि तव्हां ॿारनि जे मथां ॾाढो पापनि जो बोझो आहे। हाणे इहे पाप जो बोझ उतरे कीअं? इन करे बाबा असांखे पूरी सम्झानी थो ॾिए कि तव्हांजे मथां जेको पापनि जो बोझो अथव उहो तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार यादि रूप में यादि करण सां उहो बोझो ख़तमु थींदो वेंदो। छो जी परमात्मा में शक्ति आहे कि उहो कहिड़ी बि आत्मा जे जन्म जन्मांतर जे पापनि सां हुनखे मुक्त कराए सघंदी आहे। लेकिन कॾहिं? जॾहिं उहो स्वयं खे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झे ऐं निराकार बाप खे यादि करे, तॾहिं ई हुनजी आयु बची सघंदी अथसि। असां निर्विकारी आहियूं न। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार कोई बि पाप कर्म न कजे। चइबो बि आहे न कख जो चोर सो लख जो चोर। हिकु बार चोरी कंदव पोइ 1-2 वर्ष शक्य रहंदव। मतलब हिकु बार अगरि कंहिं चोरी कई त शक पइजी वेंदो आहे न, हा भई हिन ई कई। त शक मुश्किल सां मिटंदो आहे। हिन करे अहिड़ो कमु करिणो ई छो खपे? त इहे सभु कम तव्हांखां माया अर्थात बुरी ॻाल्हियूं तव्हांखां कराईंदी अथव। जॾहिं माया माथो मोड़े छॾंदी आहे न तॾहिं स्मृति ईंदी आहे कि अरे इहे मां छा कयो। पोइ क्षमा मांगंदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि कि चलो कोई ॻाल्हि कोन्हे, सच त ॿुधायो, सच ॿुधायो त तव्हांजो अधु माफ़ थी वियो। हिन करे कोई बि ग़लती थिए उन समय असांखे सम्झ में न ईंदो आहे कि मां इहे ग़लति कमु करे छॾियो, लेकिन पोइ जॾहिं बि सम्झ में अचे त तुरंत सॉरी चइणो खपे, मूंखे माफ़ करो चइणो खपे, न त उहो वृद्धि खे पाईंदो न ईंदो। या त बाबा खे ॿुधायो, बाबा खे लिखंदा आहिनि असांखे क्रोध आयो, असां कारो मुंहुं कयो, असां ईअं हाणे वरी विकारनि जे वश थी करे बुरो कर्म कयो, त बाबा चईंदा आहिनि कि तव्हां अहिड़ो कमु कयो ई छो जॾहिं मां तव्हांखे चयो इहे सभु न कजो, तव्हां एतिरी सावधानी छो था ॾियो, जॾहिं कोई बि घर जो कमु कंदा आहियूं या कुझु बि अहिड़ो धंधो थोड़ी त केॾो सावधानी सां कंदा आहियूं, कुझु ख़राबु न थिए, कुझु टुटी न पए। त बाबा चईंदा आहिनि ईअं जेको मां तव्हांखे एॾी ऊची नॉलेज थो ॾियां, ऐं हिन जे लाइ मां कुझु चवां थोरी थो अचां कि तव्हां इहे छॾो उहो छॾो, न, मां त चवां थो सिर्फ़ु कर्म कंदे, घर गृहस्थ व्यवहार में रहींदे, धंधो थोरी कंदे मां जेकी ॻाल्हियूं ॿुधायां थो न उनखे यादि करो, उनखे बुद्धि में रखो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार बाप खे यादि करो ताकि असांजी आत्मा में शक्ति ईंदी। तव्हां सत्य त्रेता में 21 जन्म ॾिसी आया, द्वापर कलयुग में 63 जन्म ॾिसी आया, सत्य त्रेता में पावन आत्माएं, द्वापर कलयुग में पतित चिता ते वेठल आत्माएं, कारी आत्माएं, ज्ञान सागर बाप जा ॿार हाणे काम चिता ते वेही पिया, हाणे ज्ञान सागर बाप वर्षा कई अथई अची करे कि हाणे हिन विकारनि खे छॾो, सभु प्रकार जा विकार आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिन कृष्ण जी दुनिया में त सभी निर्विकारी आत्माएं, 21 जन्म तव्हां सुंदर रहंदव, कॾहिं हुते अकाली मृत्यु न थींदी आहे, अथाह धन हूंदो आहे, अथाह सुख हूंदो आहे। एतिरी ऊची दुनिया में असां वञण वारा आहियूं त केतिरी न ख़ुशी हुजणी खपे। हाणे तव्हांजा 84 जन्म पूरा थी विया, हाणे तव्हांजी लत हिकु लत सां पुराणी दुनिया खे लत था मारो ऐं नई दुनिया जो तरफ़ असांजो मुंहुं आहे। नंबरवार त आहे, कोई त ॿार ॿुधी करे झटि लॻी वेंदो आहे ज्ञान ऐं सम्झी वेंदो आहे न, छो जी आत्मा खे सम्झ अची वेंदी थी, हीअ त ज्ञान मुंहिंजो पीउ थो ॿुधाए, सम्झ अची वियुसि त पोइ हिकु कलयुग खे लत, सत्य खे स्वागत कंदो न। त कृष्ण जी आत्मा बि ईअं ई आहे, हुनखे जीअं ई ज्ञान सम्झ में आयो त उहो दिन राति उनखे करण में लॻी वियो, जेको बाबा चए पियो उहो कंदो पियो वञे, आख़िरी छा थियो, नंबर 1 वियो न। लेकिन हिन दुनिया में हिन समय कृष्ण जी आत्मा कृष्ण जे शरीर में न आहे, जॾहिं कृष्ण जहिड़ो शरीर हूंदो त उते त ज्ञान जी दरकार न हूंदी न, जॾहिं उहो ई आत्मा पंहिंजा 84 जन्म पूरे करे अंतिम जन्म में ईंदी, तॾहिं उहो अची करे इहे सभु विकार बुराइनि जो त्याग कंदी। त बाबा चए थो इहा ॻाल्हि सुठी रीति सम्झणी आहे, असां ई देवी देवताउनि जहिड़ा हुयासीं पूज्य, असां ई द्वापर युग खां विकारनि जे वश थी वियासीं त पुजारी थी वियासीं, आपे ई पुजारी, आपे ई पूज्य, आपे ई पुजारी चईंदा आहिनि न। 63 जन्म तव्हां विकारी दुनिया में रहिया आहियो, हाणे हिन विकारी दुनिया खे ख़तमु करणो, छो जी सत्युग में कोई विकारी थोड़ी हूंदो, जो नंबर 1 आत्मा है आहे हिन दुनिया में उनखे बि ज्ञान कोन थियो। असां चऊं कृष्ण नंबर 1 आत्मा हुई, उनखां पुछूं, लेकिन उनखे बि इहो ज्ञान कॾहिं मिलियो जॾहिं परमात्मा हुनजे शरीर में अची करे इहो ज्ञान ॾिनो। त बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि खे यथार्थ समझ करे जीवन में धारण करते चलो, न त पोइ अंत में ॾाढो पछताइणो पवंदो कि जेकी चीज़ मूंखे मिली, बाबा मिलियो,
मां हुन बाबा खे ध्यानु न ॾिनो, मां हुन बाबा जी ॻाल्हियुनि खे ध्यानु न ॾिनो। हाणे राति खे ॾींहुं ठाहिणो, अधु कलाक जी राति, अधु कलाक जो ॾींहुं। शिवरात्रि चईंदा आहियूं, परंतु शिव जे बदिले कृष्ण जो नाम लिखो। हाणे शिव बाबा जेको हिन सृष्टि खे परिवर्तन करण वारो, उहो त निराकार आहे न। शंकर त देहधारी आहे, त शंकर कीअं असांजी झोली भरे सघंदो? झोली भरण वारो त हिकु शिव बाबा ई आहे। शिव बाबा कहिड़ी झोली भरंदो आहे? बुद्धि रूपी पां। बुद्धि, असांजी बुद्धि खे सर्व खज़ाननि सां संपन्न कंदो आहे। बाबा चए थो इन में महिनत त करणी आहे न, आत्म अभिमानी ठहिण जी ही मुख्य महिनत आहे। बाक़ी त छॾिणो ऐं नई चीज़ अपनाइण में कोई मुश्किल न अचणी खपे। शिव बाबा जी ॻाल्हि आहे न, शिव बाबा जी तिथि तारीख़, शिव बाबा कॾहिं ईंदो आहे, हुनजी तिथि तारीख़ कोई ॿुधाए न सघे। कृष्ण जो वेलो ॾेखारींदा आहिनि, लेकिन शिव बाबा जो न ॾेखारींदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, सभिनि रूहानी बाप खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे निर्माणता द्वारा नव निर्माण करण वारा निराशा ऐं अभिमान सां मुक्त ठहो। कॾहिं बि पुरुषार्थ में निराश न थियणो खपे। कराइण वारो ई उहो परमात्मा आहे। हिन करे असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में पुरुषार्थ करण में मुश्किल न ईंदी आहे, छोकी बाबा असां सां गॾु आहे न। हिन स्मृति सां सदा अॻियां वधंदो हलो कि उहो कराइण वारो कराए थो ऐं मां निमित आहियां, बालक आहियां। स्लोगन आहे विश्व जी सेवा जो तख़्त नशीन ठाहो त राज तख़्त नशीन ठही वेंदो।